वेठा राग दा हलायूं, वेठा गाना दा हलायूं, वेठा फिल्मां दा हलायूं। ऐं असांजा नौजवान वेठा उघाड़ियूं उघाड़ियूं नंगियूं नंगियूं फिल्मां पिया ॾिसनि, परायनि मायुनि जूं नंगियूं तस्वीरां पिया ॾिसनि। हर शइ जी हर माण्हूअ खे ख़बर आहे त हे गुनाह आहे, हे सवाब आहे, ही हलाल आहे, ही हराम आहे, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे। पोइ बि कोई रब जो डपु न आहे, कोई ख़ौफ़ न आहे, का परवाह न आहे। इहो असांखे वॾे मां वॾो तबाह कयो आहे त हिन टच मोबाइलनि तबाह कयो आहे। जो असां ॾींहुं राति हिन टच मोबाइल में राग गाना साज़ हलाए हलाए पंहिंजनि दिलनि खे मुर्दा करे छॾियो आहे। ॾींहुं राति बदनज़री करियूं था, ड्रामनि में पढ़ायूं मायूं था ॾिसूं, टिकटॉक जूं वीडियोज़ पिया ॾिसूं, सोशल मीडिया ते इंटरनेट ते वेठा उघाड़ा फिल्मां पिया ॾिसूं। तॾहिं असांजी दिलि खे कटु चढ़ी वई आहे, असांजी दिलि ख़राब थी वई आहे। तॾहिं असांखे दीन नथो वणे, इस्लाम नथो वणे, क़ुरान मजीद नथो वणे। हक़ीक़त इहा आहे त वाइज़ करे करे थकी पिया आहियूं, पर अलाए छा थियो आहे मुस्लमाननि खे, जो मुस्लमान राग खां पाण खे बचाइण लाइ तयार ई न आहे, पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त करण लाइ तयार ई न आहिनि। इनखे त गुनाह ई नथा सम्झनि। वॾी ॻाल्हि त इहा आहे। हिकिड़ो मूंखे चइबो चई साईं राग कहिड़ो आहे गुनाह, राग त रूह जी राहत आहे। मां चयोमांसि चरिया रूह जी राहत जेकॾहिं राग हुजे हा त मास्टर मंज़ूर हेॾो वॾो रागींदड़ पाण खे पाण बंगले में पंहिंजी फ्लैट में पाण खे गोली हणी मारे न हा, ख़ुदकशी न करे हा। इतो मालूम थियो राग में बेचैनी आहे, राग में परेशानी आहे, राग में ग़मगीनी आहे। जो मास्टर मंज़ूर जहिड़ो हेॾो वॾो रागींदड़ एॾो ज़िंदगीअ में मायूस ऐं ग़मगीन थियो जो पाण खे पाण गोली हणी ख़ुदकशी करे पाण खे जहन्नम रसीद करे छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो किनो आहे राग? चओ चो राग वॾे आवाज़ सां जो। मां हीअं लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां त एॾो पाखानू पलीत न आहे, एॾो पेशाब पलीत न आहे जेॾो राग पलीत आहे। एॾो गदह जो गोश्त हराम न आहे, एॾो कुते जो गोश्त हराम न आहे जेॾो राग हराम आहे। ऐं असांजा मुस्लमान ॾींहुं राति ट्रैक्टरनि में, सूज़किन में, गाॾियुनि में, पिछाड़ी मोटर साइकिलनि में बि MP3 हणी वतन था राग हलाईंदा। ख़ुदा जा बानो कुझु सोचो, हरू भरू पाण खे तबाह ऐं बर्बाद कयो अथव राग में। नबी साईं जहिड़ी हस्ती सुणो साईं फरमाए थो मां दुनिया जी जान में आयो ई न जे लाइ जो राग जे आवाज़ खे ख़त्म कयां। अन अतुल वल क़ुरान साईं जन फरमायो मां रहमत ऐं बरकत नूरानियत वारे क़ुरान मजीद जे आवाज़ खे आम कयां। अॼु मुस्लमान सॾाइण वारा क़ुरान शरीफ़ खे वीचारे खे बंदि कयूं वेठा आहिनि, राग खे हलायूं वेठा आहिनि जिथे किथे। मको जॾहिं फतह थियो नबी साईं जन हज़रत अली खे फरमायो अली वारो कर टे कम करे आ। कहिड़ा साईं टे कम? नबी साईं फरमायो पहिरियों वञ काबे में जेके बि बुत पिया आहिनि उहे ड्राए, ऐं नंबर 2 ते जेके बि क़बरूं गैर शरई अंदाज़ में थियूं पियूं उन्हनि खे शरीयत मुताबिक़ बणाए, ऐं नंबर 3 ते जेके बि साज़ ऐं राग जा सामान आहिनि उहे खणी आ त मां मोहम्मद करीम पाण हथनि सां उन्हनि खे टुकर कयां। छो त दुनिया वारनि खे मां मोहम्मद करीम इन किने आवाज़ खां, इन ख़राब आवाज़ खां, इन अल्लाह जे लानत वारे आवाज़ खां, इन दिलि जी बेचैनी वारे आवाज़ खां निजात ॾिरायां। सभिनी खे रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारे ख़ुशीअ वारे आवाज़ क़ुरान शरीफ़ वारे आवाज़ खे आम कयां, सभिनि जे कननि ताईं क़ुरान शरीफ़ जे आवाज़ खे पहुचायां। साईं जन फरमायो तव्हां त दुनिया में बि क़ुरान जे सदके
कुरान जा आशिक कुरान जा परवाना आबाद थी वञनि आखिरत में भी अल्लाह ताला इन कुरान जी मोहब्बत जे करे कुरान सां प्यार करण जे करे कुरान शरीफ सां निभाइण जे करे रब साईं उन्हनि जे लाइ जन्नत में फैसला करे छॾे जन्नती बणाए छॾे जहन्नम जी बाहि खां बचाए अदाए कुरान शरीफ असांखे जहन्नम जी बाहि खां बचाइण हुआ कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनकज़कुम मिनहा अल्लाह फरमायो पहिरियों माण्हू राग जे करे साज़न जे करे गानन जे करे शिरक जे करे बिदअत जे करे कुफर जे करे जहन्नम जे तरफ वञी रहिया ऐं अल्लाह फरमायो मुंहिंजे प्यारे नबी मुझे सोने नबी मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम अजी कुरान शरीफ जूं लोलियूं ॾिनियूं कुरान जी तिलावत कई लितुखरिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर कुरान जी बरकत सां कुरान जे वाइज़ सां कुरान जे नूर सां माण्हुनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाईंदो वियो अबू बकर सिद्दीक पहिरियों जहन्नम वारे रस्ते ते हली रहियो कुरान शरीफ जे ॿुधण खां बाद में कलमो भरे मुसलमान थी हाँ जहन्नम जी बाहि खां बची जन्नत जो वारिस ऐं मालिक बणियो उमर फारूक पहिरियों जहन्नम वारे रस्ते ते अल्लाह ताला कुरान शरीफ जे ॿुधण खां बाद में कलमो नसीब फरमाए हज़रत उमर फारूक के जन्नत जो वारिस ऐं मालिक बणायो उस्मान गनी भी कुरान मजीद ॿुधी जन्नत जो वारिस ऐं मालिक बणजी वियो अली उल मुर्तज़ा कुरान मजीद ॿुधी जन्नत जो वारिस ऐं मालिक बणजी वियो ओ मुझा अजीजो मुझा भाइरो हजरत बिलाल हजरत सुहेब हजरत अम्मार हाँ ये सब नबी से जी जुबान मुबारक मां सवाल को साहबा कुरान जी तिलावत ॿुधंदा विया हाँ पाण खे नेक बणाईंदा विया पाण खे नमाज़ी बणाईंदा विया पाण खे कुरान जो आशिक बणाईंदा विया सब कुरान जा हाफ़िज़ बणिया सब कुरान जा आलम बणिया सब कुरान जा परवाना बणिया सबने कुरान मजीद के जीअ में जायो ने हो कुरान मजीद के साह में सांभ्यो हाँ कुरान शरीफ जे चहे जिंदगी गुजारे विया अल्लाह फरमायो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा अल्लाह फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु सवाल खुसाबा कुरान मजीद ॿुधंदा विया जीअ में कुरान शरीफ के जायो ॾींदा विया अल्लाह फरमायो पाण खे कुरान मजीद जे मुताबिक़ बणायो प्यारे नबी मोहम्मद करीम जा सच्चा आशिक ऐं परवाना बणजी विया पाण खे गुनाहन खां पाण खे गुनाहन खां पाण खे गुनाहन खां परे कयो ऐं नेकोकार बणिया मां अल्लाह कुरान मजीद में उन्हनि खे सर्टिफिकेट ॾेई थो छॾिया रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह फरमायो मां रब्बिन खां राज़ी आहियां ऐं न कुरान ऐं प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ जे सदके इन्हनि जूं क़बरूं में बिश्त जो बाग बणायो आहिनि त आख़िरत में भी इन्हनि जा सोन जा बंगला बिश्त में तैयार आहिनि नबी साईं फरमायो मेराज वारी रात जॾहिं मां बिश्त जो चकर ॾिनमि
साईं फरमायो जॾहिं मां बिश्त घुमण वियुमि पंहिंजो बंगलो ॾिठमि पंहिंजे बंगले सां गॾु 4 बंगला ॿिया बि ॾिठमि चौ तरफ़ साईं फरमायो मां पुछा कयुमि त हे कंहिंजा बंगला आहिनि मुझे आका साईं फरमायो मुझे दिल में ख्याल पैदा थियो कि नबियन जा बंगला होंदा मुझे भिक में एक पैगंबरन जा बंगला होंदा एक रसूलन जा बंगला होंदा मां पुछा कि मो जिब्राइल अमीन एक जो बंगलो आ चई साईं अबू बकर सिद्दीक जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई साईं उमर फारूक जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई साईं उस्मान गनी जो बंगलो आ एक जो बंगलो आ चई अली मुर्तजा जो बंगलो आ साईं फरमायो वरी मां बिश्त में चक्कर लगायम हाँ हजरत बिलाल जो बंगलो ॾिठुम हजरत अम्मार जो बंगलो ॾिठुम ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कुरान शरीफ जे सदके नबी जी गुलामीअ जे करे अल्लाह ताला उन्हनि खे एॾो त दुनिया में भी आबाद ऐं शादाब रखो इज़्ज़त ईमान ऐं शान नसीब फरमायो जो अल्लाह ताला सर्टिफिकेट ॾेई छॾियो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु कुरान जी ताबेदारीअ जे करे हज़ूर जी फरमा बरदारी जे करे आखिरत में भी अल्लाह ताला उन्हनि जे लाइ आराम ऐं फरहत ऐं सुकून ऐं जन्नत जो ऐलान फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। अञा वरी आवाज़ सां अज़ीज़ो मेहरबानी करे पाण खे हिन क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो मेहरबानी करे हिन जा सच्चा आशिक़ थियो हिन जा सच्चा परवाना थियो जियां नबी साईं जा साहब हिन क़ुरान जा परवाना है जियां साहब अहल बैत क़ुरान जा परवाना ईअं पाण खे आशिक़ कयो हिन सां सच्चा थियो हे ॿुधी क़ुरान शरीफ़ ॿुधी वरी राग न ॿुधो चओ न ॿुधंदा हा क़ुरान शरीफ़ ॿुधी वरी गाना न हलायो कुरान शरीफ जी ज़ियारत करे वरी ड्रामा न हलायो छो था अखियूं पलीद कयो छो था कन पलीद कयो छो था दिल पलीद कयो राग जे ॿुधण सां कन पलीद थींदा आहिनि दिल पलीद थींदी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो बद नज़रीअ सां अखियूं ख़राब थींदियूं आहिनि दिल बीमार थींदी आहे ओ मुंहिंजा भाइरो दिल मुर्दा थींदी आहे मां अॼु तव्हां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश करण आयो आहियां सभिनी तव्हांखे मिंथे मेड़ करण आयो आहियां अल्लाह जो वास्तो अथव संभालियो बान सियाणा थियो मेहरबानी करे पंहिंजनि ज़िंदगियुनि में क़ुरान शरीफ जी तिलावत जो एतमाम कयो पंहिंजनि ज़िंदगियुनि में नमाज जे पढ़ण जो शौक़ ऐं ज़ौक़ पैदा कयो पंहिंजनि ज़िंदगियुनि में दुनिया वारीअ में नबी साईं जी सूरत पैदा करण जी कोशिश कयो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअगना فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر
वम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस। फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। फरमाए मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने कुरान। अजुमा ताके मिंथ तो क्या, अजुमा मेर तो क्या, अजुमा गुजारिश तो क्या, वाइज़ बुद्धि बुद्धि मौलवी थिया। मेहरबानी करे नेक थियो, मेहरबानी करे निमाजी थियो, मेहरबानी करे कुरान जा आशिक थियो, मेहरबानी करे इन टच मोबाइल जी गलत इस्तेमाल को पाण के बचायो। न ॾिसो ड्रामा, न ॾिसो फिल्मूं, न ॾिसो बेहयाई बुछड़ाई वारा प्रोग्राम। बर्बाद न कयो, पाण के तबाह न कयो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजा दोस्तो, मां सभिनी खे तव्हांखे अॼु झोल फैलाइण आयो थो मां। मेहरबानी करे सियाणा थी वञो, जल्दी नेक थियो, जल्दी निमाज़ी थियो, जल्दी पंहिंजो रब परचायो, पंहिंजो रब रीझायो, पंहिंजे रब जी मस्जिदनि खे आबाद कयो, घरनि खे आबाद कयो। ख़ुदा जो वास्तो तो सच्चा थियो कुरान शरीफ़ सां, सच्चा थियो अल्लाह साईं सां, सच्चा थियो रसूलुल्लाह सां, सच्चा थियो दीन इस्लाम सां, कूड़ा न थियो। अज वेचारो कुरान मजीद रोई रहियो आहे। अज कुरान जे ॿुधण वारा घटिजी विया, अज कुरान जे पढ़ण वारा घटिजी विया, अज कुरान ते अमल करण वारा घटिजी विया। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो, मस्जिदूं ख़ाली नज़र थियूं अचनि। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो दाढ़ी रखण लाइ तयारु न आहिनि। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो, व्याज जी बाज़ार गरम कयूं वेंदा आहिनि। अज इहो आहे मुसलमाननि जो हाल जो, रुश्वत जी बाज़ार गरम कयूं वेंदा आहिनि। अज इहो मुसलमाननि जो हाल आहे, हाँ ज़िना जी बाज़ार गरम कयूं वेठा आहिनि। जुआऊं था खेॾनि मुसलमान, शराब था पीअनि मुसलमान। कहिड़ो गुनाह आहे जेको असां मुसलमाननि में न आहे? कहिड़ी ग़लती आहे जो असां मुसलमाननि में न आहे? ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, हे त अल्लाह ताला प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके बाज करे, वरी तो बाज करे, वरी तो राम करे, वरी तो राम करे, वरी तो करम करे, वरी तो करम करे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, हकीकत इहा असांजा अहिड़ा गुनाह थिया आहिनि जो मा तरक अलैहा मिन दाब, हिकिड़ी विख हलण जहिड़ा बि न आहियूं। पर प्यारे नबीअ जे दुआनि जे सदके अल्लाह बाज ई बाज फरमाई आहे। मुंहिंजे प्यारे नबी, मुंहिंजे सोने नबी मिठड़े मोहम्मद करीम मक्के शरीफ में काबे जे तवाफ महिल तव्हां असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। साईं तव्हां असांजे लाइ हजरे अस्वद खे बोसा ॾींदे दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ मक़ाम इब्राहिम ते बीह करे नफ़ल पढ़ी दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं सफ़ा मरवा जे रोड में तव्हां असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ हाँ मिना जे मैदान में, मुज़दलिफ़े में, अरफ़ात में तव्हां असांजे लाइ रोई रोई दुआऊं घुरंदा रहिया। ग़ार हिरा में नबी साईं तव्हां असांजे लाइ रोई रोई दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ
हाँ ताइफ जी भरी बाजार में पत्थर लगा पो भी दुआऊं ताज़ा जे लाए घुरंदा रहा साईं ताज़ा जे लाए गारे सोर में दुआऊं घुरंदा रहा साईं मेराज वारी रात भी अल्लाह ताला के ताज़ा जी पारत कंदा रहा साईं मदीने शरीफ में भी ताज़ा जे लाए दुआऊं घुरंदा रहा ओ मुझा अज़ीज़ो ओ मुझा भाइरो एक ॾियारे नबी ज़ैन मस्जिद नबी में आया ऐं पंहिंजे मथां चादर मुबारक विझी ऐं साईं ज़ारो कदा रखड़नि मुबारकनि में पाणी हारियो साईं रुना पे साईं सदका ॾिना पे साईं ढुनखरा ॾिना पे अल्लाहु अकबर कबीरा साईं रोई करे फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह मुझी उम्मत जी पारद दी गुनाह जे करे मुझी उम्मत जा चेहरा न फिराए जा गुनाह जे करे मुझी उम्मत के भोलो ऐं बांदर न बनाए जा गुनाह जे करे ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत जे मथां पत्थर जा मींहं न वसाए जा ओ मुझा अल्लाह गुनाह जे करे मुझी उम्मत जे मथां जूहनि जा मींहं न वसाए जा गुनाह जे करे मुझी उम्मत जे मथां रत जा मींहं न वसाए जा ओ मुझा अल्लाह गुनाह जे करे मुझे उम्मत जी ज़मीन जी चकी खणाए अदा आसमान गूंदी न कराए जा रब रहम कजा एडो नबी ज़ैन रोमा एडो नबी ज़ैन रोमा एडो नबी ज़ैन रोमा जो साईं जी दाढ़ी मुबारक सजी गुड़न मुबारकन में आली थी साईं एडो रोमा जो साईं जा कपड़ा तो सजा आला थिया साईं जो झोल आलो थी साईं जी गुड़न मुबारकन सा साईं सिसकियों था दिन साईं डुन कराऊं था दिन ओ मुझे अल्लाह मुझे उम्मत जी पारद दी रहम कजा मुझे उम्मत दी अल्लाह से हज़रत जिब्राइल अमीन के दौड़ायो और जिब्राइल भज वन मुझे प्यारे नबी के भाकुर बाए मुझे प्यारे नबी के चौदह इतरो न रहे सोने मोहम्मद करीम जे रोहन जे करे अर्श जुम्बश में अची सोने मोहम्मद करीम जे रोहन जे करे आसमान फाटा फाटा दा कन सोने मोहम्मद करीम जे रोहन जे करे जमीन चीरा चीरा दियो कन सोने मोहम्मद करीम जे रोहन जे करे जहन्नम के जलाल अची सोने मोहम्मद करीम जे रोहन जे करे जन्नत जा दरवाजा बंद थी तेजे करे वन प्यारे नबी मोहम्मद करीम के फरमाए कतबला नफ्सिल ओ प्यारा नबी ओ मोहम्मद करीम पंज नखरन मुबारकन मो पानी झलियो अल्लाह फरमाए तो कतबला नफ्सिल तहांजे दान जे सदके तहांजे बोड़न जे सदके तहांजे रोण जे सदके तहांजे डुनखरन जे सदके मां अल्लाह ताज़ा वायदो तो क्या कतबाला नफ्सिल तो मोहम्मद करीम जे सदके तुझी उम्मत जे मथों मां अल्लाह रहमी रहम कंदो रहमान ओ मुझे अजीजो ये नबी साईं जी दुआन जी बरकत जो असांजा चेहरा साबित साल में हकीकत ये है त जेके असां गुनाह था क्यों अल्लाह जी ज़ात जो कसम आ कदें जो वडो अज़ाब अचे हेॾे बाराम जे पासे ॾे मूंखे ॿुधाइनि पिया जेसिताईं सगा पुट पंहिंजी माउ जी जलगे रात जो नशो ॾेई केतिरनि महीननि ताईं ज़ना कंदा रहिया इहो हाल थी आहे मुसलमान अल्लाह होरे मदे जी जे पासे ॾे हिकिड़े ज़ालिम पंहिंजनि टिनि न्याणियुनि सां ज़ना कंदो रहियो आहे 2-3 सालनि खां वठी आख़िर उहे 3 न्याणियूं थाणे ते आयूं त असां सां बाबू यको ज़ना कंदो आयो आहे असांजा ॿार केरींदो आयो आहे आख़िर पुलिस वटि थाणे वटि पहुचूं पुलिस गिरफ़्तार कयो अहिड़ो हाल थी वियो आहे मुसलमान हेॾे कश्मीर जे पासे ॾे हिकिड़े दरंदे वेचारी 5 सालनि वारी न्याणीअ सां 2 महीननि ताईं ज़ना कंदो रहियो आहे 5 साल अल्लाह कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां अञा अल्लाह जा हे अज़ाब न अचनि हकीकत है तो एक सेकंड असां जीअण जहिड़ा न आहियूं हे त रब थोरा थोरा अज़ाब ॾेखारे तव्हां असांखे होशियार थो करे त संभालियो पाण पर पोइ बि पाण संभालण लाइ तयारु न हेॾा अज़ाब करोना वारो अज़ाब ॾिठो
हेॾो अज़ाब मींहं बरसातुनि वारो अज़ाब ॾिठो हेॾो अज़ाब महांगप वारो ॾिसूं था हेॾो अज़ाब हवाने तूफ़ाननि वारो ॾिसूं था पर पोइ बि मस्जिदियूं वेचारियूं वीरान पोइ बि क़ुरान शरीफ़ जे ॿुधण लाइ तयारु न आहियूं पोइ बि क़ुरान शरीफ़ जे पढ़ण लाइ तयारु न आहियूं पोइ बि नेक बणजण लाइ तयारु न आहियूं हेॾा हादसा था ॾिसूं पोइ बि असांखे मौत यादि नथो अचे खेरपुर नाथन शाह जा माण्हू वेचारा बोड जे करे लॾे वञी कराची वेही रहिया वेचारनि खे हाणे ख़बर पई त ॻोठ मां पाणी नथो आहे ख़ुशीअ में वेचारनि कोच कराई आहे कोच ते वेठा आहिनि खिलंदा ऐं ॻाल्हाईंदा था अचनि इहा वेचारनि खे ख़बर ई न आहे त हज़रत इज़राइल नूरियाबाद असांजे इंतज़ार में बीठो आहे जीअं जो कोच जी नूरियाबाद पुगी रड़ियूं पइजियूं हुयूं कोच में त अलाए छा जी धपा अलाए छा थो सड़े अञा डेवर ब्रेक कई आहे बाहि भड़को ॾेई पोएं पासे ॾों अंदरि कोच में घिरी पई अल्लाह अकबर कबीरा माण्हुनि भॼ भॼा कई पोइ बि 30 माण्हू सड़ी कोयला थी विया ऐं ॿुधायो पियो वञे त 18 त हिक घर जा भाती आहे वरी इन जे कॾ ॿियो वाक़ियो थियो वेचारा खेरपुर मीरज़ जा माण्हू फुलपोटा बिरादरीअ जा माण्हू वेचारा वेगन भरे निकिता कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते घुमण जे लाइ इहा वेचारनि खे ख़बर ई न आहे त सिवण में हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आहे 100 फुट जो घारो रोड खे लॻो पियो वेगन जी पाणीअ में किरी पई अल्लाह अकबर कबीरा हिक घर जा 22 भाती तड़पी तड़पी मरी आ जिन में नंढा ॿार भी आ जिन में मर्द भी आ जिन में मायूं भी हूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो वरी हेड़े कॾियारे ॾे हिक ॻोठ जा माण्हू वेचारा वेगन भरे निकिता त कराची कमाइण लाइ था वञूं मज़दूरी करण लाइ था वञूं इहा वेचारनि खे ख़बर ई न आहे त रस्ते में मांझनि वटि हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आ अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो जीअं जो मांझनि पुगा वञे ट्रक सां टकर लॻो आहे वेगन जो थॾे ते 10 माण्हू चिथजी मरी आ वरी 5 मरी आ वरी 3 मरी आ हिक ॻोठ में 18 जनाज़ा 18 एम्बुलेंसूं आयूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो ओ बि असां सुधरण लाइ तयारु न आहियूं असांजे मथां रोज़ मौत जा लामारा रोज़ मौत जा चक्कर लॻाए पिया आहिनि होॾे तुर्कीअ जे पासे ॾे हा वेचारा माण्हू पंहिंजनि बंगलनि में वेठा मालातुनि में वेठा पंहिंजनि फ्लैटनि में वेठा ख़बर न पई 40 सेकंड रुॻी ज़िलज़िलो आयो लोॾो आयो ज़मीन खे माण्हू पंहिंजनि बंगलनि में पंहिंजनि बचनि ॿारनि समेत बंगलनि में फ्लैटनि में महिलातनि में दॿिजी आ उते जो उते वेचारा फतकी फतकी अंदरि मुआ ओ मुंहिंजा अज़ीज़ो ॿुधायो थो वञे त 50,000 लाश निकिता आहिनि अञा जनाज़ा मलबन में फाथा पिया आहिनि इहा इंसान जी ज़िंदगी आया इंसान जी हयाती अलाए छाते आकड़ा अलाए छाते वॾाई आहे अलाए छाते तकबुर आहे अलाए छाते गुरूर आहे अलाए छाते लापरवाही आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो रोज़ बरोज़ जनाज़ा ॾिसूं था रोज़ बरोज़ लाश ॾिसूं था रोज़ बरोज़ ऐलान ॿुधूं था अॼु फिलाणो मरी वियो कल्ह फिलाणी मरी वई हुन अटीअ खे अटैक पियो हुन वेचारे जो मथो फाटी पियो हुनखे गोरी लॻी हो बुखार में मरी वियो हो एक्सीडेंट में मरी वियो हुन जा गुर्दा फेल थी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहो रोज़ बरोज़ ऐलान रोज़ बरोज़ इहे ख़बरूं ॿुधूं था पोइ बि असांखे पंहिंजो मौत यादि न आहे पोइ बि पाण खे पंहिंजी क़बर यादि न आहे कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़िबान।
मा तुकज़्ज़िबान। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान मेहरान साउंड कुरान। पनवागिल अब्दुस्सम दिल रोए थी अलाए छा थियो आहे मुसलमाननि खे न वाइज़ था समझ में अचनि न क़ुरान थो समझ में अचे न मौत थो समझ में अचे। ओ इहो असांजा कलू बकारा थी विया जेका हाणे चाची ॻाल्हि कई राग ॿुधी ॿुधी इहे मोबाइलूं ॾिसी ॾिसी गुनाह करे करे पंहिंजा कल्ब कारा करे छॾिया। अल्लाह महिनत जी ज़रूरत आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां अॼु तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणु आहियो सब तबलीग कयो सब कुरान शरीफ के पढ़ो सब कुरान मजीद बुधायो चलो एक बे के गुनाह न एक बे के नेकिन जो हुक्म तामरून बिल मारूफ व तनहाउन अनिल मुनकर। ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह ताला तव्हां जे मथां इहो हुक्म लाज़िम कयो आहे रुगी मौलविन जे मथो नाहे तो वे तांगे वाइल कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। अल्लाह फरमायो नबी साईं जा जेके भी मर्द मायूं उम्मती आयो तां सभिनी जे मथो लाज़िम हिक ॿिए खे गुनाह खां छॾियो हिक ॿिए खे नेकिन जी तलकीन कयो हिक ॿिए खे वाइद कयो हिक ॿिए खे तबलीग कयो एक बे के सही माना में मुसलमान बणजण जे हाँ हाँ तकरीर करे समझाणी ॾींदे एक बे के तैयार कयो आखिरत जे लाइ जन्नत जे लाइ कब्र के बिश्त जे बाग बनाइण जे लाइ मौत वारी घड़ीअ खे हाँ हाँ आराम में फरत वारो बनाइण जे लाइ मेहनत कयो ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। नारे तकबीर, शानी कुरान, शानी मुस्तफा, शानी सहाबा, शानी अहल बैत, अज़मत कुरान, अज़मत सहाबा, ताजदार खत्म नबुव्वत, ताजदार खत्म नबुव्वत। मुझे अजीजो मुझे दोस्तों मरण वारो जेको वक्त आहे वो भी ॾाढो ॾुखियो तो ईअं न समझो त बस दुनिया जो जान बस माण्हू छॾे ईंदो ख़बर न पवंदी। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असां गुनाहगारनि जा अहिड़ा ख़तरनाक मौत ॾिठा आहिनि जो मां जॾहिं बि उहे वाक़िया बयानु कंदो आहियां वो सॼो वीडियो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ईंदो आहे दिल रोई पवंदी आहे दिल तड़पंदी आहे त आख़िर मुसलमाननि खे कीअं नेकोकार बणाइजे। हिकिड़ो डॉक्टर साहब बाबा जो प्यारो हुनजे भाउ खे सकरात जो गोघरो लॻो। अल्लाह बाबा साईं वटि आयो चईं साईं मेखा साहब मुंहिंजे भाउ खे सकरात जो गोघरो लॻो 15 ॾींहं थिया आहिनि वेचारे जो रूह परवाज़ नथो थिए न पानी तो वात में वञेस न मानी थी वात में वञेस। अल्लाह अकबर कबीरा एॾो तो गोघरो हणे जो घर त सॼो मथे ते थो खणे
पर गोघरे जो आवाज सजे पाड़े में इलाके में एडो हले पियो जो वेचारा पाड़े वारा सुकी आन सभिन जा सा मुठ में अची आन मेहरबानी करे ताल बदियो हलन उते कुरान जी तिलावत करन मन अल्लाह रहम करे जडे असा उते वियास मां सचो वाक्यो तो बुधाया उते असा वनी पहुतास अल्लाह अकबर कबीरा असांखे बे कमरे में विहारियूं उते असा कुरान शरीफ जो खत्मो कढियोस एडो दगो घुरो पियो जे जो असा जा भी हाव चीरजन पिया आखिर असांखे वठी हलिया अचो तो मथां दुआ घुरो ताल मथों अची पढ़ो तो मन रब रहम करे ओ मुझा अजीजो जने असा मथों आया उनजे अल्लाह अकबर कबीरा हिय जो नखे डिठोस एडो पियो गोगरोणे सा एडो पियो शिके जो सजो वेचारो खजी पियो वने पेट ऐं चेल वेचारे जी खजी पी वने कंध ते ज़ोर हेडों पेरन ते ज़ोर हिय वडो साह खणी गोगरो हणी वरी पान के छड़े पियो वरी वेचारो किरी पियो पे वरी जो हिय मथे खणे पियो पान के गोगरो पियो ने तो वरी शिकजी पियो ने वरी छड़े पियो तो वरी किरी पियो पवे अल्लाह अकबर कबीरा ओ खबर पई तइयो अबे मां सा विरदो तो खबर पई तइयो बेदीन हो बेनमाजी हो वो अल्लाह जे लाए केड़े गुनाह दे न दे कावड़ियो जो अल्लाह जे सकरात जी तकलीफ दई इनके दुनिया में ही अल्लाह जे अज़ाब जे हवाले करे छड़ियो ओ मुझा अजीजो मुझा भारो रब के कुरान मजीद डाडो प्यारो आ रब के तालब डाडा प्यारा ये नबी साईं जा मेहमान आखिर असा सबनी दुआऊं घुरियूं कुरान जी तिलावत कई रब मेहरबानी फरमाए आखिर उन जो रूह परवाज कयो आखिर अल्लाह उनके सकरात वारी तकलीफ को निजात नसीब फरमाई अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्स वल कमर बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समा रफ़ा ववज़अल मीज़ान अल्लाह ततगौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान अञा वॾी आवाज़ सां सच्ची तो बुधाया एडो पियो गोगरो हणे हिय वेचारो शिकी पियो वञे वरी हेठि पाण वरी जो गोगरो हणे तो वरी शिकी पर अल्लाह कुरान जे सदके रहम कयो तालबन जी दुआ जे सदके रब साईं दुनिया जे जहान में आखिर पाण ॾे घुराए अबा जंहिंखे दुनिया में एॾी रब सकरात में तकलीफ़ ॾे पोइ तव्हां पाण सोचो त इन जे लाइ क़ब्र जो अज़ाब केॾो हूंदो अल्लाह आख़िरत में अज़ाब इन जे लाइ केॾो हूंदो के परवाह न वरी असांजे पाड़े में ॿियो वाक़ियो थियो हिकिड़ी वेचारी माईअ खे कैंसर थी पई निड़ीअ में अल्लाह कराची जे डॉक्टरनि जवाब ॾिनो इस्लामाबाद जे डॉक्टरनि जवाब ॾिनो वेचारी माईअ खे खणी आया डॉक्टरनि चयो त वञी सुम्हारियो मौत जो इंतज़ार कयो आखिर वेचारीअ खे घर विहारियूं सुम्हारियूं वेचारी के निड़िया में सोराख मानी भी खाए तो मानी निड़िया मुँह निकती भी अचे पानी भी पिए तो वेचारी जो पानी निड़िया मुँह निकतो भी अचे अल्लाह अकबर कबीरा आखिर आया वरी इन्हनि खे भी कुरान मजीद आखिर याद आयो बियो रस्तो ही नजर न पियो अचे इन माई जा बजड़ा बाहर आया तहलो तालबता कुरान जी तिलावत क्यों मन अल्लाह रहम करे असा एकड़े डी भी व्याज वरी बे डी भी वठिया वरी टे डी भी कुरान जो खत्मो कर रहा हूं
तमन्ना अल्लाह बाज करे आखिर असांखे चवंदो हलो अम्मा जे मथों हली दुआ करो मां जे मथों पढ़ो मन रब बाज करे 6 महीननि खां वेचारी इंतज़ार में आ मौत जे मौत नथो अचे अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो असां उते वियासीं वञी उते अम्मा जे हाल खे ॾिठोसि असांजे अखियुनि मां पाणी वही आयो असांजूं दिलियूं रोअनि पियूं अलाए छा पियो थिए अम्मा वेचारीअ जे निड़ीअ में सोराख़ वेचारी अखियुनि मां पाणी हारे ऐं हीअं हथनि जा इशारा करे ऐं हथनि चए पई त दुआ घुरो अल्लाह को मुंहिंजे लाइ मूं ते रब रहम करे असां दुआऊं घुरियूंसीं ऐं नज़र कईसीं त अम्मा जे हुन कमरे में टीवी पई आहे टीवीअ जे मथां क़ुरान शरीफ़ पियो आहे असां रड़ियूं निकिरी वियूं असां चयो ज़ालिम ओए छा कयो अथव तॾहिं त अम्मा वेचारे खे एॾी तकलीफ़ आई आहे जो तव्हां क़ुरान मजीद वेचारे खे इज़ायो आहे तव्हां टीवीअ जे मथां क़ुरान शरीफ़ खे रखियो आहे केॾी क़ुरान मजीद खे तकलीफ़ आई हूंदी वारो कयो हिन कमरे मां टीवी कढो टीवी कढाईसि आख़िर उन ई कमरे में क़ुरान जी तिलावत थी सूरे यासीन सूरे मुल्क सूरे रहमान पढ़ीसि रब साईं क़ुरान जे सदके एड़ी मेहरबानी फरमाई जे माईअ वेचारीअ जो 6 महीननि खां रूह परवाज़ न पियो थिए वो अल्लाह जे फज़ल सां उन ई ॾींहुं शाम जो रूह परवाज़ दियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्त इहो तो गुनाहगारनि जो मौत ओ मुंहिंजा भाइरो मां तव्हां सभिनी खे मिनते मेड़ करण आयो आहियां वॾो ॾुखियो आहे गुनाहगारनि जो मौत नबी साईं फरमायो गुनाहगारनि जो मौत ईअं थींदो आहे जीअं कंडनि में कपां फाथल हुजे उन कपां खे सट ॾिजे साईं फरमायो कीअं कंडा शिकबा कीअं कपां शिकबी वरी साईं फरमायो छॾे ॾिजे कपां खे वरी शिक ॾिजे साईं फरमायो गुनाहगार जो जॾहिं रूह परवाज़ थींदो आहे अल्लाह ताला उन जे रग रग में सट हणाईंदो आहे वरी हज़रत इज़राइल खे चवंदो आहे छॾे ॾे वरी सट हणाए वरी इज़राइल खे चवंदो आहे छॾे ॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो वॾो तड़पी तड़पी गुनाहगार मरदा आहिनि उञारा थी गुनाहगार मरदा आहिनि बुखारा थी गुनाहगार मरदा आहिनि वॾे ईज़ाउनि सां उन्हनि जो रूह परवाज़ थींदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तंहिंजे करे मां तव्हांखे मिनथे मेड़ करण आयो आहियां नबी साईं फरमायो जेकॾहिं अल्लाह गुनाहगारनि जो मौत वारो अज़ाब हाँ दुनिया जे साम्हूं ज़ाहिर करे मिटनि माइटनि जे त दुनिया वारनि जा हाव ई फाटी पवनि एॾो दर्दनाक मौत जे वक़्तु उन्हनि जे मथां अज़ाब थींदो आहे गुनाहगारनि जे अखियुनि मां मरण जे टेम ते घोड़ा वेही ईंदा आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ऐं नेकोकारनि जो ईअं मौत थींदो आहे जीअं अटे मां वार निकिरी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून नहनु औलियाकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾी आवाज़ सां बाबा साईं जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे कीअं वीचारो दुनिया जो जान छॾियो हुजे ख़बर ई न पई डॉक्टर शहीद इस्लाम जो मिसाल तव्हां असांजे साम्हूं आहे मस्जिद में निमाज़ में सजदे में गोलियूं लॻियूं इहो तो वञी वञी पंहिंजे रब सां मिलई हे असांजो मौलाना अब्दुल शहीद भा कुरान शरीफ़ जी तिलावत कंदे कंदे शहीद थी नायब नाज़िम हो ॻोठ जो वॾड़ो हो कमकार हूंदा हुआ पोइ वीचारो जॾहिं बि ॻोठो निकिरंदो गाॾीअ ते नंढड़ो क़ुरान मजीद पियो हूंदो हुअसि गाॾीअ में खोले करे सूर यासीन शरीफ़ पढ़ंदो वीचारो पढ़ंदो पियो जे सूर यासीन शरीफ़ ऐं ज़ालिम मोरीअ में लिखिया वेठा जीअं जो निकिता त अची वीचारे खे बंदूक हयूं
ऐसी कारतूस सॼो वीचारो नवनि शुरनि सां अची लॻो भाऊ खे अल्लाह वीचारो उते छॾे ते अल्लाह अकबर करे शहीद थी वियो क़ुरान शरीफ़ वीचारे खां हथ मुंहुं छॾाइजियो पर अल्लाह साईं अहिड़ी चपनि ते मुस्कुराहट आणी छॾियसि जो दुनिया वारा ॾिसी हैरान पिया थियनि चवनि पिया त मौली अब्दुल हई त ज़िंदा आहे जीअरो आहे हे त खिले थो जवाब वारे खे जवाब ॾिनो चई शहीद थी वियो आहे पर मरण जे टाइम ते क़ुरान जी तिलावत जे सदके अल्लाह साईं हिन खे मलाइकनि जे ज़रिए बिश्त जी अहिड़ी ख़ुशख़बरी नसीब फरमाई आहे जो हिन जे चपनि ते कामयाबी जी मुस्कुराहट पहुची वई आहे मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ो बणायो पाण खे मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह हाय नज़र कई त यार चई त मां त हिकिड़े सां हलण लाइ तयारु आहियां एॾा छो आया हो त पुटनि सां चयो त बाबा ॿियो त कोई न आहे सिर्फ़ु तव्हां ऐं मां हे कंहिंसां था तव्हां ॻाल्हायो चई पुट तूं नथो ॾिसे मां थो ॾिसां हे हज़रत इज़राइल आयो आहे रूह परवाज़ करण जे लाइ ऐं वरी ॾींहुं मलाइकनि जी फ़ौज वठी आयो आहे मां चवांसि थो मां तोसां इज़राइल त अकेले सां हलां हेॾा छो वठी आयो आहियां त मलाइक था उहे चवनि त अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह चवंदा साहिब असां तुंहिंजे रूह खे प्रोटोकॉल सां वठण आया आहियूं तोखे मुबारक हुजे ख़बर क़यामत जो फ़िक्र ई न कर हेॾो हज़रत इज़राइल तुंहिंजो रूह परवाज़ कंदो असां प्रोटोकॉल में तुंहिंजे रूह खे वठी वञी रब जो दीदार कराए तुंहिंजे रूह खे जन्नत में वञी पहुचाईंदासीं अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इहो अथव नेकोकारनि जो मौत हिकिड़ो वीचारो आलम सगोरो क़ुरान शरीफ़ पढ़े थो क़ुरान जी तिलावत कंदे कंदे वीचारे खे वाइदो कंदे कंदे मौत थो अची वञे उते जो उते वीचारे जो दम परवाज़ थो थिए मुंहिंजा अज़ीज़ो पाण खे नेक बणायो पाण खे निमाज़ी बणायो अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह नेक थींदासीं मरणो आहे कोन न हर हाल में मरंदासीं पर नेक थी मरूं हर हाल में मरदासीं पर निमाज़ी थी मरूं हर हाल में मरदासीं पर पंहिंजो रब परचाए मरूं कंदो महिनत कहिड़ा कहिड़ा अॼु इरादो आहे की इंशाअल्लाह मौत जी तयारी कंदासीं ऐं ख़बर न आहे त कंहिं महिल तो मौत अचे हज़रत अली फरमायो हर राति खे आख़िरी राति सम्झो हर ॾींहं खे आख़िरी ॾींहुं सम्झो हर घड़ी मौत जी तयारी में रहो ख़बर ई नथी पए लामारान मौत जा झटका हो वियो हो वियो हो वियो हो वियो वठ वठां लॻी पई आहे क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून मरणो आहे नमाज पढ़ंदे पढ़ंदे मौत अचे मरणो आहे क़ुरान जी तिलावत कंदे कंदे मौत अचे मरणो आहे पर मस्जिद में मौत अचे मरणो आहे पर ज़िक्र कंदे मौत अचे ला इलाहा इल्लल्लाह कलमो भरींदे मौत अचे ओ मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ो मौत न अचे जो गुनाहनि में गर्क हुजूं राग ॿुधंदे ॿुधंदे मौत अची वञे अहिड़ो मौत न अचे जो टीवी ॾिसंदे ॾिसंदे मरी वञूं मां तव्हांखे गुज़ारे थो कयां अहिड़ो मौत न अचे जो ज़ना कंदे कंदे मरी वञूं पोइ त क़ब्र भी अज़ाब आख़िरत में भी अज़ाब या वैलना मिन बअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून अञा वरी आवाज़ सां नारे तकबीर शानी कुरान शानी मुस्तफा
शानी सहाबा, शानी अहल बैत, अज़मत कुरान, अज़मत सहाबा। मां वियो से हैदराबाद मूंखे ॿुधाइनि पिया चइसि हिकिड़े नौजवान LCD वॾी TV वठी आयो, अॼु कमरे में आहे, जनवरी जो महीनो आहे, दर दरियूं बंदि कयईं, TV हलाए हलाए छा पियो ॾिसे, को अलाह खे एॾो जलाल आयो, एॾी का रब खे कावड़ आई, रब साईं हुनजे कमरे खे बाहि हई, अची एॾी बाहि लॻी कमरे खे ॿुधाइनि पिया चई साईं बसि बबड़ाहट थी आहे, असां जे घरनि मां निकिरी आयासीं भॼदा डुकदा, अची दरवाज़ो टोड़ियोसि, दर खे बि बाहि लॻल हुई, हीअं जो नज़र कई त सॼो अंदरि कमरो बाहि में आहे, TV त सड़ी ख़तमु थी वई, बेड त सड़ी ख़तमु थी वियो, पर उहो नौजवान बि सड़ी कोयला थी वियो आहे। ॿुधाइनि पिया चई साईं सुबुह सां बिना गुस्ल जे ईअं ई रुमाल में गंढ वेड़े वेचारे खे जनाज़े निमाज़ अदा कराए कब्रस्तान क़ब्र जे हवाले कयोसि, जो वेचारे जो मुंहुं बि ॾिसण जहिड़ो न हो, कंहिंखे मुंहुं बि ॾेखारे न सघिया। अहिड़ो मौत न अचे भाउ, इहो वॾो ख़तरनाक मौत आहे। अल्लाह, राति जो बि असां सुम्हूं था त इहे राग हलाए हलाए पोइ था सुम्हूं, केतिरा असांजा दोस्त राति जो सुम्हंदा त गाना हलाए था सुम्हनि, अल्लाह जा बानो, जेकॾहिं राति में मौत अची वञे गाना ॿुधदे ॿुधदे मरी वियो त छा बचियो, छो था गाना हलायो, राति जो सुम्हो त क़ुरान जो वाइज़ो हलायो, क़ुरान जी तिलावत हलायो। नबी साईं फरमायो राति जो सुम्हो त फुल मौत जी तयारी करे पोइ सुम्हंदा कयो, फुल। ॿियो न त बि नबी साईं फरमायो शक म करे पोइ सुम्हंदा कयो। घणा कम ॻाल्हायो ई नथा, लॻे थो थकी पिया हो, छह कम। नंबर पहिरें ते नबी साईं फरमायो राति जो सुम्हो त इशा जी नमाज़ पढ़ी पोइ सुम्हंदा कयो। मुझे प्यारे नबी फरमायो राति जो सुम्हो त मुझे आका साईं फरमायो सूरह यासीन शरीफ जी तिलावत ऐं सूरह मुल्क जी तिलावत करे पोइ सुम्हंदा कयो। साईं फरमायो राति जो सुम्हो त मुझे आका साईं फरमायो नंबर 3 ते ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो ज़िक्र करे सुम्हंदा कयो। नबी साईं फरमायो इहो ज़िक्र तव्हांखे क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाईंदो। नबी साईं फरमायो हिकिड़े जा अल्लाह साईं गुनाह ऐं नेकियूं तोराईंदो, मलाइक उन जूं नेकियूं ऐं गुनाह तोरींदा, नज़र कंदा त गुनाहनि वारो पलड़ो गोरो थी वेंदो, नेकियुनि वारो हल्को थींदो। मलाइक उनखे वठी वेंदा जहन्नम जी बाहि जे तरफ़। अल्लाह फरमाईंदो काॾे था वठी वञो मुंहिंजे हिन बानड़े खे या बानड़ीअ खे? चवंदा अल्लाह हिन जा गुनाह घणा आहिनि, नेकियूं हिन जूं थोरियूं आहिनि, असां हिनखे जहन्नम जी बाहि जे तरफ़ था वठी वञूं। रब फरमाईंदो मुंहिंजे हिन बाने बानीअ जा तव्हां सही माना में आमाले सालिया न रखिया न पलड़े में, हिन जी नेकी तव्हां राही आहे, नज़र कयो ॿीहर हिन जो अमाल नामो खोलियो। मलाइक वापसि ॾींदा, अमाल नामो खोलींदा त नंढड़ी पर्ची नज़र ईंदी। अल्लाह फरमाईंदो ॾिठो तव्हां इहा नेकी न वीचारे जी तव्हां राही आहे। चवंदा अल्लाह साईं हिन में कहिड़ो वज़न हूंदो, हीअ त नंढड़ी पर्चड़ी आहे। रब फरमाईंदो तव्हां रखो त नेकियुनि वारे पलड़े में, पोइ वरी वज़न ॾिसजो जीअं जो मलाइक उन पर्चीअ खे खणी उन नेकियुनि वारे पलड़े में रखंदा वेंदा, बिना देर जे नेकियुनि वारो पलड़ो गोरो थी पवंदो, गुनाहनि वारो हल्को थी पवंदो। अल्लाह ताला हुन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमाईंदो। मलाइक हका बका थी वेंदा, हिक ॿिए ॾे निहारींदा, चवंदा आख़िर हिन पर्चीअ में छा आहे? हीअं जो खोले ॾिसंदा अल्लाह खे, चवंदा अल्लाह साईं हिन में आहे छा? असांखे इजाज़त ॾे असां ॾिसूं त सयूं। रब फरमाईंदो खोलियो ॾिसो त छा आहे? जीअं जो खोले पढ़ंदा नज़र कंदा त लिखियो पियो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह अल्लाह फरमाइंदो हे बानो ए बानी इस ताईं रात जो सुमदाना जिस ताईं सो दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह न पढ़ना तेजे करे मां अल्लाह इन जिक्र जे सदके इन्हनि खे जन्म जी बाग बजाए जन्नत जो वारिस मालिक तो बणाए छॾिया अल्लाहु अकबर उन वेचारे जज़्बे सां केॾो नारो आयो ऐं तव्हां त वरी ईअं वेठा हो सफ़ा ॼण महीने जी बुख अथव नारे तकबीर शानी कुरान शानी मुस्तफा शानी सहाबा शानी अहल बैत इस्लाम जिंदाबाद इस्लाम जिंदाबाद नारे तकबीर रात जो सुम्हो त घणा कम छह घटि में घटि पहिरें नंबर ते इशा जी नमाज़ ऐं ॿिए नंबर ते सूरह यासीन ऐं सूरह मुल्क जी तिलावत ऐं टे नंबर ते ला इलाहा इल्लल्लाह ऐं चौथे नंबर ते 100 दफ़ा घटि में घटि दुरूद शरीफ़ पया पढ़ो पढ़ो त 300 न त 100 दफ़ा नबी साईं फरमायो दुरूद ऐं सलात जी अहिड़ी बरकत तव्हांखे मिलंदी जो हिकु हिकु दुरूद ऐं सलात जे सदके 10 दफ़ा अल्लाह रहमत नाज़िल कंदो 10 नेकियूं तव्हांजे अमाल नामे में लिखाईंदो 10 गुनाह तव्हांजा डराईंदो ऐं नबी साईं फरमायो वॾियूं दुरूद ऐं सलात जूं बरकतूं तव्हांखे रिज़्क़ में रोज़ीअ में सिहत में मिलंदियूं पर नबी साईं फरमायो वॾो फ़ाइदो इहो थींदो तव्हांखे जो दुरूद ऐं सलात राति जो पढ़ंदा रहंदव घटि में घटि 100 दफ़ा का घड़ी अहिड़ी ईंदी राति जो तव्हां सुता पिया हूंदव निंड पिया हूंदव मां मोहम्मद करीम हिन दुरूद ऐं सलात जे सदके तव्हांखे निंड में पंहिंजो दीदारो कराए सॼी ज़िंदगीअ जा ओला ऐं थक ई तव्हांजा लाहे छॾींदोमांव इहे कम असांखे नथा वणनि घणा थिया कम 4 5 नंबर ते नबी साईं फरमायो 100 दफ़ा अस्तग़फ़ार पढ़दा कयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबि व अतूबु अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबि व अतूबु ऐं नबी साईं फरमायो 6 नंबर ते वज़ू करे पोइ सुम्हंदा कयो नबी साईं फरमायो वज़ू करे सुम्ही पवंदव सॼी राति वज़ूअ जे करे अल्लाह तव्हांजे अमाल नामे में नेकियूं ई नेकियूं लिखाईंदो सवाब ई सवाब लिखाईंदो नबी साईं फरमायो वज़ू करे तव्हां सुम्ही पियो ऐं उन राति तव्हांखे मौत अची वियो त क़यामत जे ॾियारे अल्लाह तव्हांखे शहीदनि जी कतार में उथारे बिना हिसाब किताब जे वज़ूअ जे सदके बिश्त जो वारिस मालिक बणाए छॾींदो कसदी अचे का न कसर आहे कंहिंखे इहो फ़िक्र त राति जो असां वज़ू करे सुम्हूं अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो ॾींहं जो बि फ़िक्र हुजे नबी साईं फरमायो ॾींहं जो बि वज़ूअ सां गुज़ारियो जंहिं ॾींहं में तव्हांखे वज़ूअ में मौत अची वियो अल्लाह पनाह ॾे कंहिंखे गोली लॻी अल्लाह पनाह ॾे कंहिंजो एक्सीडेंट थियो वज़ूअ में अल्लाह पनाह ॾे कंहिंखे अटैक पइजी वियो वज़ूअ में नबी साईं फरमायो हिनखे मुबारक हुजे इन वज़ूअ जे सदके अल्लाह साईं बिना हिसाब किताब जे शहीदनि सां गॾु बिश्त जो वारिस मालिक बणाए छॾींदुसि कसरत मिले का न कसरत थी अचे पोइ अॼु इरादो कयो जो वज़ू कंदा रहंदासीं पाकाईअ में रहो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो तंहिंजे करे मां तव्हांखे मौदबाना गुज़ारिश करण आयो आहियां मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां अल्लाह जो वास्तो अथव हर वक़्तु मौत जी तयारी में रहो हर घड़ी मौत जी तयारी में रहो हर वक़्तु निमाज़ जी पाबंदी में रहो कंदव महिनत इंशाअल्लाह कची कन पकी मुंहिंजा अज़ीज़ो बस मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे इहा ई मिंथ आहे इहा ई मेड़ा असुल ज़िंदगी असांजी आख़िरत वारी आहे उन जे लाइ तयारी कयूं महशर जे मैदान खे नज़र में रखूं जहन्नम जी बाहि खां बचण जी कोशिशि कयूं क़बर जे अज़ाब खां बचण जी महिनत कयूं मौत जी तकलीफ़ खां पाण खे बचाइण जी महिनत कयूं पंहिंजो रब रीझायूं पंहिंजो रब परचायूं अॼु इरादो कयो जो इंशा अल्लाह ताला सभु मस्जिदियूं आबाद कंदासीं अॼु इरादो कयो जो रुजू इल्लाह थींदासीं मोटी जो पंहिंजे रब जे तरफ़ सॾे थो अल्लाह तव्हांखे ॿुधो आख़िरी आयतूं त पोइ दुआ घुरूं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया
या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अञा वॾी आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। नारे तकबीर।